मालाल मजोधणी अवल अल्लाह वली मालाल मजोधणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे हाय हाय सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे यानी छंछर जो ॾींहुं हुजे रामू इरादा सुहिणा रंग खणी अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया सोई छंछर जो ॾींहुं हुजे गुज़रियल छंछर या आचरत मिले स्कूल वांगुरु जीअं बालक कॾहिं कॾहिं स्कूल खां गैर हाज़िर रहनि सो असां ॿई गैर हाज़िर रहिया हुजूं सो इन जी अवां सभिनी सां माजरत बि हुजे त कॾहिं कॾहिं माण्हू कंहिं सफ़र कंहिं पंध कंहिं शादी कंहिं मुरादी कंहिं ॾुख कंहिं गमीअ में कंहिं ॻाल्हि मोहर में हुजे पोइ हिन जे करे वरी जेको हुजे असां अवां सां मुखातिब न थी सघंदा हुजूं सो उन जी अवां खां माज़रत वठंदा हुजूं कॾहिं कॾहिं अवां बि कई कमकार हुजनि अवां बि फोन कॉल ते गैर हाज़िर रहंदा हुजो त असां बि वरी उनखे दरगुजर करे छॾूं माजरत क़बूल करे छॾूं अवां बि असांजी माजरत क़बूल कंदा हुजो पर हा ईअं ज़रूरु हुजे त हिक ॿिए जो इहा जेका सिक हुजे हुब हुजे हिक ॿिए जी सारूणी हुजे जेको राबतो हुजे ऐं वरी अवां इंतजार कयो हुजे के रामू राधा जेको हुजे सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां जी ख़िदमत में हाज़िर थिया हुजनि पर अवां इंतजार कयो हुजे असां हाज़िर न थिया हुजूं सो वरी अवां खे बि माना उणतुण थी हुजे इन ॻाल्हि जी पर कमकार सां निकितल हुजूं सो ज़िंदगी में मुस्तक़िल मिज़ाजी सां जेके हलनि उहे पंहिंजूं मंज़िलूं ज़रूरु माणींदा हुजनि ज़िंदगी में किथे बि ॾुख तकलीफ़ जिथे बि अचे त घड़ी सवाई बीही रहंदा हुजो सोचींदा हुजो वरी जेतिरो तव्हां हलिया हुजो जेको आस्ते हलियो उन खां वधीक 10 क़दम अॻिते भरे करे पंहिंजी ज़िंदगी सुख जेको हुजे उहो इंसान जी ज़िंदगी जो हिसो हुजे एला चढ़ा इंसान त ईंदा रहंदा हुजनि पर उन्हनि सां गॾु गॾु माण्हू खे मायूस न थियणु खपंदो हुजे हौसले खे पंहिंजे खे बरक़रार रखंदो हुजे हौसलो करे वरी अॻिते वधंदा हुजो त मंज़िल अवां जे क़रीब हुजे चवंदा हुजनि त सभु कुझु हाराए विहंदा हुजो बाक़ी हौसलो हुजे त सम्झो त अवां अञा बीठा हो अवां अञा बीठा हुजो अवां खे अञा सफ़र करणो हुजे पोइ पंहिंजे औलाद जी तालीम लाइ अवां पंहिंजे औलाद जे हुनर लाइ पंहिंजी किरत लाइ ॿनी ॿारे जे लाइ फसल जे लाइ पोइ इन जे लाइ पाणे जे लाइ ओड़े जे लाइ पंहिंजे लाइ पराए लाइ जेको हुजे हर कंहिं जे तकलीफ़ में माण्हू खे कमु अचणु खपंदो हुजे हिक ॿिए जो ॾुख सुख वंडणु खपंदो हुजे उन ॾुख सुख वंडण सां माण्हू जे दिलि जो भार हल्को थींदो हुजे पर उन सां गॾो गॾु वरी इहो बि हुजे त जेके ज़िंदगी जा रंग हुजनि न उन में पोइ असां जेके हीअ ॾींहं जेके अव्हां खां परे रहिया हुजूं त इन में अहिड़ियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं हुजनि जेके इंसान जे ज़हन ते ऐं इंसान खे तकलीफ़ ॾियण वारियूं ज़रूरु हुजनि त हालतूं कहिड़ियूं हुजनि हालतूं रोज़ कहिड़ियूं पैदा थींदियूं हुजनि असां छा सोचूं दुनिया में छा थींदो हुजे दुनिया जा माण्हू छा सोचींदा हुजनि उहे ईंदड़ वक़्त लाइ छा सोचींदा हुजनि असां छा सोचींदा हुजूं असां पुठिते पियल हुजूं सुस्ती में हुजूं काहली में हुजूं त हाणे असांखे अॻु भरो थियणु खपंदो हुजे त अॻु भरे थियण जे लाइ जो वक़्त न रहियो हुजे हाणे पंहिंजे बालकड़नि खे तालीम ॾींदा हुजो उन्हनि खे सुठी तरबियत ॾींदा हुजो उन्हनि खे हुनर ॾींदा हुजो नसन पतन खां पासो कंदा हुजो सुहिणी ऐं सुठी ज़िंदगी जेको हुजे गुज़ारींदा हुजो न हुन सां गॾो गॾु वरी इहा बि ॻाल्हि कंदा हुजो त कल्ह 3 ॾींहं खां वठी जेको हुजे या गुज़िरियल हफ़्ते खां वठी किथे सांगड़ में कॾहिं नवाब शाह में इहे धरणा हुजनि किथे राउंड ब्लॉक हुजे किथे कहिड़ा मसइला जीअं वकीलनि जो जेको इहो हलंदो हुजे धरणो हलंदो हुजे बाईपास ते पोइ इहो ॾिसो त वञी राति इहो फ़ैसिलो थियो हुजे माना फ़ैसिले करण में बि कॾहिं कॾहिं देरि करे विझंदा हुजो त पोइ तकलीफ़ ॿियनि खे ईंदी हुजे फ़ैसिलो हमेशह माण्हू खे जल्दी में करणु खपंदो हुजे ॻाल्हि खे माण्हू खे मुकाइणु खपंदो हुजे हुन सां जेको हुजे न फ़ाइदो इहो थींदो हुजे कि अॻियां नुक़सान न थींदो हुजे
बेस्तर कम थी पवंदो हुजे माना हर को चुप करे माट करे वेही रहंदो हुजे वक़्त सिर्फ़ फैसला जेके हुजनि उहे सुठा हुजनि ऐं सुठा फैसला जेके हुजनि अव्हांखे अॻु भरो कंदा हुजनि सो हाणे राति खां वठी इहा जेका 2 ॾींहं खां वठी वकील इहे रोड ते वेठा हुजनि त केतिरा मुसाफ़िर तकलीफ़ में आया हुजनि केतिरा मरीज़ कॾहिं डॉक्टर ॾे वेंदा हुजनि केॾे वेंदा हुजनि त इहो बि जेको हुजे इहो बि ज़रूरु आवाम खे नुक़सान पर जेके ॾुख हुजनि तकलीफ़ूं हुजनि उन जे लाइ इहे शयूं बि ज़रूरु आवाम हुजनि पंहिंजी जॻह ते हुजे पर सभ खां पहिरें जेको माण्हू जो रिश्तो हुजे जेको नातो हुजे उहो हुजे इंसानियत जो सो हाणे जंहिंमें उहा हुजे माना सम्झो सभु कुझु हुजे सो हाणे पुलिस ऐं असांजा वकील ॿाहिरि इहे ॿई जेके हुजनि इहे असांजा ॿई जेके हुजनि जे ज़िंदगीअ सां अहिड़ो त जुड़ियल हुजनि सराहियल हुजनि हिकिड़ा जेके हुजनि उहे असांजे जेको को बि मसइलो थींदो हुजे त इहो कोरंट सॻोरीअ में असांजे कंहिं सलाह वञी अॻियां कागज़ पट ॾींदा हुजनि असांखे ख़बर न हुजे त छा करिणो हुजे त वकील बि हिकिड़ो थंभो हुजे ऐं वरी जेके मुहाफ़िज़ हुजनि पुलिस वारा पोइ हाणे इन्हनि सभिनी में इन्हनि में बि केतिरी पाण में बुर्दबारी हुजे कान खे हिक ॿिए सां कीअं सम्झंदा हुजनि मुआसिरे लाइ पंहिंजे माण्हुनि जे लाइ पंहिंजे सिविल सोसाइटी जे लाइ बहितर कमु इन्हनि खे केतिरो करिणो हुजे सो इहो आहे सभु इन्हनि खे बि सोच रखणु खपंदी हुजे त असां हाणे कहिड़े दौर में बीठा हुजूं दुनिया किथे बीठी हुजे टेक्नोलॉजी किथे बीठी हुजे त उन्हनि खे बि सोशल मीडिया जो दौर लॻो पियो हुजे अञा ॻाल्हि थी न हुजे ऐं पखीअ वांगुरु उॾामी न हुजे हा सो इहे सभु ॻाल्हियूं नज़र में सो हाणे सोशल मीडिया जी ॻाल्हि थी हुजे त मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे ऐं हिनखे सब्सक्राइब कयो बेल उनखे लाइक बि कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे सुबह मेहरान हुजे शबे मेहरान हुजे लाॾा हुजनि गीत हुजनि या राम राधा जो चटपटो प्रोग्राम हुजे उहो अवां किथे बि वेठा हुजो ॿेड़ी में हुजो बनी में हुजो ॿारे में हुजो लारी में हुजो ट्रक में हुजो रोड ते हुजो रस्ते ते हुजो उहो रंग अवां जेॾी महिल बि चवंदा हुजो उहो चट मोबाइल में ॾिसी सघंदा हुजो ऐं ॿियो वरी असांजो जेको हुजे फेसबुक ते बि असांजा इहे नंढा नंढा टोटका जेके हुजनि इहे हलंदा हुजनि उन्हनि में अव्हां पंहिंजो पैगाम लिखी मोकिलींदा हुजो पंहिंजो नालो लिखी मोकिलींदा हुजो असां हिते अव्हांजो नालो शामिल कंदा हुजूं ऐं टीवी ते बि असांजो नंबर हलंदो हुजे उन ते बि फोन कॉल कंदा हुजो रामो इरादा अव्हां सभिनी जे फोन कॉल जे इंतजार में हाज़िर बीठा हुजनि सो इन सां गॾो गॾु इहो नंबर हले न त फोन कॉल करो ऐं हींअर इहो मेहरान टीवी इंटरटेनमेंट फेसबुक ते बि हींअर सावा सिधा ईअं जेको लाइव हुजे अव्हां ॾिसंदा हुजो पटके वारो हमरा बीठो हुजे इहो राधुल हिते बीठी हुजे इहो साॻो असांजो घर हुजे इहो साॻो ई साॻो फेसबुक ते लेव ई लेव हुजे सो हाणे प्रोग्राम जे शुरूआत में वरी हिकिड़ो रंग पेश कंदा हुजूं उन रंग पेश करण खां पोइ वरी असां ईंदा हुजूं त दुनियादारी जो रंग ज़रूरु कंदा हुजूं फोन कॉल ते बि कचहरियूं कंदा सो हाणे प्रोग्राम जे शुरूआत में हिकिड़ी सुहिणी धमाल हुजे छो कलंदर लाल जो मेड़ो बि अचण वारो हुजे उनजी बि तयारी ज़ोर सां हुजे ओ कलंदर लाल तुंहिंजी मामल ॼाणे आया हो मुर्शिद लाल तुंहिंजी सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग जेके हुजनि उहे ज़ौर ऐं सौर सां जेके हुजनि शुरू थी चुका हुजनि ऐं असां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी सघिया हुजूं ऐं हाणे जेको हुजे थधि बि जेको हुजे कमल वधि कमल घटि पोइ कमल खंघि कमल खुड़को कमल बुखार कमल सफ़ा गर्मी लॻे केॾी महिल वरी सफ़ा सीउ लॻे पोइ हा जेका विचड़ियल मौसम हुजे न हिन में माण्हू खे खंघि जुकाम बुखार हकड़ो हकड़ो तकलीफ़ूं थी पयूं हुजनि असांजी पाण तबियत नासास हुजे पर पोइ बि बीठा हुजूं फोन कॉल हुजे हलो साईं सलाम अलैकुम अदा रामू वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा साईं शिकारपुर खां अमीन मेमून तुंहिंजो पुराणो खातिम कहिड़े शहर खां साईं अर्ज़ ईअं त हो सामुंडीअ मां मांझी फ़क़ीर जो ॿुधाए जाए अॼु ॿुधाए पर पंहिंजो शहर त ॿुधाईंदो हुजे इलाइक़ो त ॿुधाईंदो शिकारपुर शहज़ादी
शिकारपुर शहजादी। हाई साहबाद इन जे करे पुछो त ख़बर त पए त ॿियनि खे ख़बर पए त तूं किथे वेठो जे किथां फोन शिकारपुर कई। शिकारपुर शिकारपुर। शिकारपुर आओ साईं शिकारपुर कंदे दिल में घर। अदा ॿियो सभु ख़ैर हुजे? शुक्र अदा जी, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? खैर खैर लॻो पियो हुजे, ख़ुशि वेठा हुजूं, घर भाती बि ख़ुशि हुजनि। शुक्र। अॼु मां चयोमांसि त सुर सामुंडीअ मां मांझी फ़क़ीर जो जेको आहे न, इहा वाई तड़ ज़रूर मथे तेल हारियुनि तड़ मथां उहे जेको आहे ॿुधाइजो। इहो ज़रूर ॿुधाईंदा अॼु ज़िंदगी जो वहिंवार कीअं गुज़रंदो हुजे। हलो ज़िंदगी जो वहिंवार कीअं गुज़रंदो हुजे हलो साईं। हलो वॾी वॾी महिरबानी महिरबानी हुजे, सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं। वॾी महिरबानी साईं, लख थोरा अव्हांजा साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। सो सुहिणी शिकारपुर, मिठड़ी शिकारपुर। मुंहिंजी शिकारपुर दिल में कंदई घर, हेकर हलिया ओ मुंहिंजा दिलबर, ओ मुंहिंजा दिलबर। हर जा घुमी ॾिस तूं सिंध जा समूरा शहर। सो इहो बि साइरनि जो कमाल हुजे त पंहिंजे इलाइक़े खे, पंहिंजे शहर खे ईअं साइरीअ में पोइ करे ऐं लिखंदा बि हुजनि। पोइ हींअर वरी शादियुनि जा त एॾा ॾींहं हुजनि, अहिड़ा ई मेड़ा लॻा पिया हुजनि। साथियूं पोइ जिते ॾिस त ख़ुशियूं ख़ुशियूं। असांजी त दुआ इहा हुजे की असांजी सुहिणी सिंध में जेको हुजे रॻो ख़ुशियूं हुजनि, हर माण्हू जेको हुजे ख़ुशि हुजे, अंगण ईअं महकंदा रहंदा हुजनि, ख़ुशियुनि सां ईअं झूमंदा रहंदा हुजनि त असां ख़ुशि हुजूं। हा, ख़ुशियूं ईअं महकंदियूं बहकंदियूं रहंदियूं हुजनि ऐं ख़ुशियुनि जा जेके रंग हुजनि, इहे सिंध जा जेके घोट हुजनि ऐं घोट लाऊं लहंदा हुजनि, कुंवारूं असांजूं जेके हुजनि, इहे असांजूं भाॼायूं, असांजूं अदियूं जेके हुजनि, इन्हनि खे बि इहो सोचणु खपंदो हुजे त ईंदड़ वक़्त लाइ बहितर सोच रखणु खपंदी हुजे। पंहिंजी सुवारी सिंध खे सुहिणो बणाइणो हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, तो फोन वई हुजे, हली वियो त ज़रूरु जेको फोन करे उहो तूं छा सोची न, पोइ तूं छा सोचींदी हुजे, कहिड़े ॻोठ में अञा वेठी हुजे। हा, बस तूं हलंदो हुजे। तूं हिन वार वई हुजी, चूड़ियुनि जे बहाने तूं मेड़ो घुमण वई हुजी। साथियूं मुरादियूं मेड़ा चूड़ियूं न खपाईंदी हुजां, पोइ फैशन माण्हू किथां कंदो हुजे। मुसाग खपायां, चूड़ियूं खपाईंदी हुजां, पोइ सभिनी खे ॿुधाईंदी हुजे न त असुल असां सिस्टम असांजो हलंदो कीअं हुजे। पोइ तूं सभिनी खे पोइ अदा मुंहिंजा भाइरो, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजा चाचा, मुंहिंजा मामा, मुंहिंजो जेको कारोबार हुजे, कारोबार न हुजे, रोजगार हुजे, कारोबार ख़बर हुजे, नंढो बि कारोबार चइबो हुजे, सॾिबो ईअं हुजे, तुंहिंजा मारंट खुलियल हुजनि, तुंहिंजा पेट्रोल पंप लॻल हुजनि, हिकिड़ी फोन कॉल हुजे, तुंहिंजूं सीएन जूं लॻियूं पियूं हुजनि। हाणे हे न जा वॾा कारोबार। हलो, वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कणे शहर खां था? सर प्यारो खान थो ॻाल्हायां, लाहौर मां। छा हाल हुजे साईं? ठीकु हुजो? चङा भला, अल्लाह जो शुक्र आहे। कीअं वक़्तु गुज़रे, कीअं हुजे लाहौर जी मौसम हाणे साईं? साईं लाहौर जी मौसम कीअं हुजे? जी जी, लाहौर जी मौसम कीअं हुजे हाणे? साईं लाहौर में सीउ आहे ॾाढो। हींअर बि सीउ हुजे? ॾाढो सीउ आहे। अच्छा, लॻे घणो सीउ लॻो हुजे, ॻाल्हि हाणे कोन निकिरंदो हुजेव। बसि हाणे दादू तयारी आहे रमज़ान में, मोकल ते वेंदा हुजो? जी जी, दादू हाणे मोकल मिले त चऊं न। पोइ इहो महीने जी मोकल वठो जा पूरी। साईं तव्हांजो प्रोग्राम था ॾिसूं। हा, उहो कीअं लॻंदो हुजे? कीअं बाक़ी दोस्त सभु ठीकु हुजनि? ज़बरदस्त। बाक़ी सभु दोस्त ठीकु हुजनि? अल्लाह जो शुक्र आहे। सभिनी खे सलाम चवंदा हुजो, सभिनी खे मोहबतूं ॾींदा हुजो। ॿिया संगती मूंसां गॾु वेठा आहिनि, उन्हनि खे सभिनी खे सलाम हुजे। राम राधा जा खोड़ सारा सलाम। असांजो हिकिड़ो ॿियो अर्ज़ु, साग असांखे कोन थो मिले लाहौर में। साग कोन मोकिलियो हुजे? न साग कोन थो मिले हिते। साग अञा उते भलो ठहंदो हुजे, उहा हेॾे असां ॾे ॾियारे मोकिलींदा हुजे, तव्हांखे वरी हेॾां साग न मिलियो। अब हे असां दोस्त हिकिड़ो ॾेई वियो हुजे त उहो सुकाणो रखियो हुजे, पोइ ईंदो हुजे, जहिड़ो हाल हुजे इंशाअल्लाह रमज़ान में 15 तारीख़ ईंदासीं।
ज़रूर ज़रूर वॾी महिरबानी हुजे कुर्ब सभिनी खे हुजनवा जा सलाम मोहबतूं हुजनवा जूं शाल हमेशा जुड़िया रहंदा हुजो हा जिते बि हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सो तूं कारोबार जी ॻाल्हि हा, करीं तो, त हा, कहिड़ा तो तुंहिंजा दुकान चुप हुजनि त कंदो हुजे। कपिड़े जा दुकान हुजनि सैंडलनि जा दुकान हुजनि कारोबार हुजे ज़रूरी न हुजे कि दुकान ते माण्हू जो कारोबार थींदो हुजे तुंहिंजा भाण जा भांड मथे ते खणी पोइ पंहिंजो रोजगार करे पंहिंजो कारोबार कई अॻिते वधाईंदो हुजे वो चवंदी हुजे खारी खणी मथे ते हलंदा हुजूं अदाए खारी खणो हा खारी खणो या गोदड़ी खणो हा। पर इहो पंहिंजो रोजगार जेको हुजे इहा असांजी अबन ॾाॾनि जी किरत हुजे इहा असां पंहिंजी करूं कंहिंजे आॾो जो माण्हू हथ रिघो कंदो हुजे हिन खां भलो इहो हुजे पंहिंजी महिनत करूं हलो हलो ठीकु हुजे वियो हुजे हा हा महिनत 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 पंहिंजी कंदा हुजूं पोइ इहो मेकअप खपाईंदी हुजां मुसाग खपाईंदी हुजां मेकअप खपाईंदी हुजां जंहिंखे बि मुंहिंजी अधी भेण खे सुर्खी खपंदी हुजे उहा बि मूं वटि पई हुजे कंघी बि मूं वटि हुजे जूं कढण जी कंघी बि हुजे लोह वारी प्लास्टिक वारी मेहंदी कजल हुजे मुसाग हुजे मिसी हुजे लालियूं हुजनि सभु कुझु हुजे अहिड़ी का हुजनि बुंदा हुजनि हे नक में पान जा कोका हुजनि हे नहल गड़ियूं हुजनि सभु कुझु हुजे को फकीर ला को कंगण को बंगण छलो को मुंडरियूं ये सभु हुजनि को फकीर ला को कंगण को छा को कुझु को सामान को हाणे छड़ो तूं वरी कंगण पाईंदो को हुजे लांकेट हुजे को उन में दिल लॻल हुजे को उहो वरी फकीर खो हुजे दिल लॻल हुजे हा दिल दिल माण्हू खे पंहिंजी हिते हुजे हाणे उहा दिल वरी हिते पाईंदो हुजे अॼु जो हे वाह जी ॻाल्हि कई हुजे अॼु जे दौर में वरी ॾेखारण खपंदी चवंदा हुआ ॾेखार दिल किथो जी जा हे हुजे ई। हिते किथे हुजे चरे ते दिल ईंदी हुजे त माण्हू खुरड़ी हिकिड़ी हणंदो हुजे लाकेट में इहे चवंदो हुजे न दिल आणींदी हुजां दिल माण्हू खे हमेशा हिकिड़ी हुजे उहा मूंखे हुजे उहा तोखे हुजे उहा सभिनी खे हुजे हिक ॿिए जी दिल वरी हिक ॿिए सां हुजे हा हा ईअं त हुजे पर हा। दुनिया गॾु खणण लाइ बि दिल लाकेट में न न हुजणु खपे। लाकेट में माण्हू खे माण्हू दिल थोरी ॾेखारींदो हुजे दिल जी ख़बर दिल खे हुजे ॿियो हुनखे हुजे हा दिल जी लगी था दिल खे खे ख़बर है दिल दाहूं करे हाय शाबाश इन हाय दिल दाहूं करे इहो। मूंखां छो सोड़ा रही थो परे चङो हाणे इन बस ठहियो हुजे हाणे हल कूड़ी। सुबुह सां कूड़ी हल कूड़ा फोन में विच में ईंदो हुजे न उन में कलाम में विच में अहिड़ी है हल कूड़ा हा, और हल। हुन चवे हल कूड़ी माना इहो सम्झे हिक ॿिए खे मिड़ई मयारू हुजनि भई इन मयार ते त हींअर सॼो जेको सभु हुजनि उहे मयार ते हलंदा हुजनि पर मयारूं कंहिंखे ॾिबियूं हुजनि बा मयार बि उनखे ॾियणु खपंदी हुजे जेको मयार मां ॼाणींदो हुजे ऐं जंहिंखे उहो दर्द बि थींदो हुजे हाओ सो बाक़ी हाणे चवंदा हुजनि ॻाल्हि बि हुनजे अॻियां करणु खपंदी हुजे जंहिंखे ॻाल्हि जी ॻणत हुजे ॻाल्हि जी ख़बर हुजे दर्द जी ख़बर हुजे बाक़ी ठली ॻाल्हि करण बि त पोइ पंहिंजो इहो रोवण जहिड़ो अखियुनि जो ध्यानु सो ठली ॻाल्हि करण बि पंहिंजो पाण विञाइण हुजे सो दुनिया में हाणे इहो बि अव्हां सम्झी छॾींदा हुजो त किथे कहिड़ी ॻाल्हि करणु खपंदी हुजे या न खपंदी हुजे हरू भर अव्हां ठलो पंहिंजो जिते जेका अव्हां हुजे जी ॻाल्हि जेका हुजे मनी वेंदी हुजे जिते अव्हां जी ॻाल्हि परचाई वेंदी हुजे जिते अव्हां जो कदुरु कयो वेंदो हुजे उते अव्हां जेको हुजे पंहिंजे दिलि जी ॻाल्हि बि करे छॾो ॾुख बि सैर करे छॾो बाक़ी हर कंहिंजे आॾो माण्हू न कंदो हुजे सो हाणे वरी हलंदा हुजूं साईं बि शिकारपुर खां फोन कई हुजे अधे लाहौर खां फोन कई हुजे त असांखे जेको हुजे त मांझी फ़क़ीर ॿुधाईंदा हुजो सो मांझी फ़क़ीर जी वाई हुजे सुर सामुंडी हुजे इहो ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वापसि वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आया निंदर निमाणी आया निंदर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा
हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। सो हाणे जेको इहो हुजे असां पढ़ंदा हुजूं नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, सो हालतुनि खे ॾिसी ॾिसी पोइ इहो दर्द अंदर जी जेका दां हुजे मालिक साईं खे जेको रुजू हुजे उनखे जेको इहो परचाइण ऐं ॿाॾाइण वारी जेका ॻाल्हि हुजे त हींअर वाकई ॻाल्हि बि वञी अहिड़ी बीठी हुजे त मालिक साईं बेड़ो तार असांजो पर हिकिड़ी हाणे फोन पोइ कर। उहो ई तारींदो हुजे, बाक़ी साईं हाल न हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? साईं शायद अली ॻाल्हायां पियो बा। अबा जावेद अली अबा कहिड़े शहर खां बा? अबा नओं कोट तालका ॾेरकी खां बा। ॾहरकी वारा सभु ठीकु हुजनि बा? शुक्र शुक्र, तव्हां ख़ुशि आहियो? बचड़ा ॿार घर सभु ठीकु आहे? बस ख़ैरु लॻो पियो हुजे, तव्हां ॾे सभु ख़ैरु हुजे अदा, तव्हां ठीकु हुजो? दुआ दुआ थी दुआ अल्लाह जा करम आहिनि। तव्हां ख़ुशि हो? तबियत ठीकु आहे? ख़ैरु ख़ैरु, तबियतूं बि ठीकु लॻियूं पियूं हुजनि, अव्हां सां आयो बीठा हुजूं। अबा दुआ अल्लाह जा करम आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो? सभु तव्हांजो प्रोग्राम ॾाढो भलो लॻो, ॾाढो सुठो थियो, ज़बरदस्त प्रोग्राम आहे तव्हांजो। हाणे ॾहरकी खां ॾिसंदो हुजी जा? जी साईं, हाणे ई मां ॾिसां थो, लाइव ॾिसो वेठा तव्हांजो प्रोग्राम। काथे ॾहरकी वेठो हुजी? जी साईं जी, ॾेरकी वेठो हुजे। इहो घणे टाइम खां वठी अदा इहो प्रोग्राम ॾिसी? काफ़ी टाइम खां वठी, जॾहिं तूं बिल्कुलु टाइट हुए ख़ुशि, हाणे त तूं पोड़ी थी वई हाणे पोड़ी हा ॻाल्हि चयो त तॾहिं खां ॾिसां हाणे तूं पोड़ी थी आई हुजी। उन टाइम खां वठी ॾिसंदो हुजे। टाइट लॻो पिया। अबा बस पोइ ॾिसंदो हुजे त रावण ऐं राधल पिया पिटीन पाण में, बसि हाणे उहा कार हुजे। बीठा हुजूं बसि, जहिड़ो हाल हुजे। बसि जहिड़ो न कयो करो, को जलाल चांडे जो गानो ॿुधायो। जलाल चांडियो हा ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदा। ॿुधाईंदा हुजूं। ॾहरकी जी मौसम कीअं हुजे? ॾहरकी जी मौसम ज़बरदस्त लॻी पिया, ज़बरदस्त मौसम। वाह 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 एॾे सभिनी इहो खे असांजो उस्ताद न्याज़ ॾहर वेठो हुजे, उनखे सलाम ॾींदा हुजो। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम अदी, वालेकुम सलाम। सुञाणींदा हुजोसि न अदा? हा जी हा, मुंहिंजो शहर ॾेरकी जे भरिसां वेठो आहे, ॾेरकी खां थोरो ॿाहिरि। हा पोइ बसि हिन उस्ताद खे ॻोल्हे सलाम ॾींदा हुजो कि राधुल सलाम मोकिलिया हुजनि। इंशाअल्लाह वॾी इंशाअल्लाह। महिरबानी हुजे, वॾी मोहबतूं हुजनि महिरबानी, अव्हां लख जा, छोड़ा। मोहबतूं हुजनि अव्हां जूं। ऐं इहो बसि ॻाल्हि चवां पर हाणे ॻाल्हि मूंखे वरी हाणे माना उहा ॻाल्हि अची हथ आई हुजे बसि। हाणे हथ आई हुजे मूंखे असली सोन जी हाणे हथ आई हुजे। हिकिड़ी ॻाल्हि हथ ईंदी हुजे, जीअं चवंदा न हुजनि कुए खे हरीण हथ आई हुजे, चवंदो हुजे हाणे मां हुजां पंसारी। सो तुंहिंजो कमु इहो हुजे। बसि तोखे बि हीअं रावण हथ आयो हुजे, बसि दुनिया खे ॿुधाईंदी हुजे त मुंहिंजे मूंखे घर में रावण हथ आयो हुजे। हा घर में रावण को हुजे गुॾो, को लाटू, का डोर, हा, को पिलोर, को गुॾड़ो। छा हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? अदा शाहनवाज़ शर्फ पियो ॻाल्हायां, मनसेरा खां, कश्मीर खां भाउ। साईं भली करे आयो हुजे मानसरा कश्मीर खां ऐं अहिड़ी सुहिणी वादीअ खां जिथे भला माण्हू, जिथे जी भली मौसम, जिथे जी भली सावक, भली करे आया हुजो। जी अदा। की अदा छा हाल हुजे? ठीकु हुजो, चङा भला हुजो, प्रोग्राम में शामिल थिया हुजो, अव्हांखे भली कार चवंदा हुजो ॿीहर। जी अदा, असांजे जलाल चांडी जो कलाम को ॿुधायो भाउ। हाज़िर हाज़िर ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं अदा। कॾहिं विया हुजो कश्मीर? वॾी महिरबानी हुजे अदे सभिनी खे कश्मीर। सलाम ॾींदा हुजो, मोहबतूं हुजनि अव्हां जूं। हे ॾिस किथां किथां असांखे फोन कॉलूं ईंदियूं हुजनि। कश्मीर हे बीठो हुजे किथां 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 खां ईंदियूं हुजनि, पोइ बि ॾिस कहिड़ियूं मोहबतूं हुजनि। लाड़ उत्तर कच्छो वे सॼो जेको हुजे मुल्क माना असांजो हुजे। सो हे कश्मीर हे बीठो हुजे, असां सिंधु दरिया जो ही पेट मां हीअं वञूं हूअं ई पाणी न हुजे त सिंधु बीठो हुजे त वञी पाणी कश्मीर न हुजे त कीअं वेंदो हुजी? बसि वेंदो हुजे कश्मीर मां वञी बुंडो खोले ईंदो। हलो 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 अदा हेलो हेलो, अबा केरु कहिड़े शहर खां? अजीजुल्लाह जानी पीर सरांदी खां। छा हाल हुजे? ठीकु हुजी? चङो भलो? जी ॿियो ख़ैर हुजे? ठीकु हुजी? चङो भलो हुजी? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? हा हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे, सभिनी चांहि खे सलाम पीती ॾींदो। हुजे अदा? जी चांहि पीती हुजे? चांहि यार कोने पीती।
को चाह वहाँ पिया तो हो जे थोरो सवेर पी छड़ी हुजे वडी मेहरबानी हुजे वडी मेहरबानी लग गए जड़ो चाह न पीती हुजे को पापो न मिलियो हुजे हाँ सो तू गाल कंदी हुजे त रामण गुडड़ो त हुजे तोखे हिकड़ो ई मिलियो हुजे हो गुडड़ो हुजे वरी ॿियो थींदो ई न हुजे हाँ यो गुडड़ो हुजे हिकड़ो ई मिलो हुजे बस शुक्र कंदो हुजे यो हिकड़ो हुजे ॿियो न थींदो हुजे हाँ सो गुडड़े सां तू न सिंगार करींस न को चूड़ो पाएंगे न लाकेट सिंगार करूं हिन कार सिंगार करूं चूड़ो पराईंदी हो जाए नथ न बददी हो जाए कड़ो कड़ो हलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुझे अदा केर कड़े शहर का भा वाह नसीब तो गलाया कराची शहर है कराची शहर का कराची जे असा जे सुवारी सिंध जे सुणे शहर कराची कराची जे कड़े इलाके में कराची वाह मेहरान टाउन में तो गलाया मेहरान टाउन माई अदा मेहरान जो सब खैर हुजे अल्लाह जो शुक्र जे ता सब खुश आयो असा भी खुश लगा पिया हो जो इते भला को असांजो कमकार कंदा हो भाऊ रामण सां असांजे भाऊ रामण सां घटि जहिड़ो कनी कर थी हाय शाबाश या सही सवाल कयो हुजे त सफ़ा खामोश थी वई हुजे ऐं जेको जे निड़ी खुश्क थी वई हुजे हाणे ज़रे हा हा इहो सवाल मां इहो प्रोग्राम ॾिसंदो हुजां पोइ मुंहिंजे भाउ रामण सां तूं जहिड़ो कंदी हुजे त पोइ असांखे ख़्यालु थींदो हुजे बस अदा तू तां वेही मुंहिंजो ख़्यालु कंदो हुजी तुंहिंजा लख थोरा इहो तुंहिंजो मोहबत अदा छा कंदी हुजास ॿुधाईंदो हुजे हार विझंदी हुजास बस कुर्ब कंदी हुजे कुर्ब हाय कुर्ब शाबाश हाय शाबाश मना इहो तूं मूंखे ॾस ॾींदो हुजे त सोंटी हथ में हुजे अदी चुप न कंदी हुजे अल्लाह ख़ैर कंदो अल्लाह ख़ैर कंदो ॿियो सभु ख़ैर आहे न बाबा ॿियो सभु ख़ैर हुजे कीअं हुजनि बचड़ा ठीकु हुजनि घर वारा सभु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र हुजे बसि तव्हांजो प्रोग्राम था वेठा ॾिसूं ॾाढो मज़ो ईंदो आहे बाबा बाबा वॾी महिरबानी ये तव्हांजे करे त असां बीठा हुजूं दादा वॾी महिरबानी हुजे लख थोरा सभिनी हुजनि खे सलाम बचड़नि खे मोहबतूं अदा सो ॻाल्हि खे गुड़ करण बि तो वटां कोई सिखंदो कहिड़ो हुजे गुड़ मूं कयो हुजे ॾहरकी वारे सही चयो हुजे ॻाल्हि खे। की वारे सही चयो हुजे अड़े एॾो त मूंखे बि त वक़्त न थियो हुजे हिते एॾो मूंखे वक़्त थियो हुजे हल नंढे लाख मूंखे ॾिठो हुजे हाणे वरी अहिड़े माण्हू जो अकुल बि पंहिंजो हुजे जॾहिं खां कंध में मुंहिंजो मतिलबु हुजे जॾहिं खां आई हुजी आई हुजे माना मूंखे को एॾो टाइम थियो हुजे हिते हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे केरु हुजे बाबा कहिड़े शहर खां हेलो जी बाबा केरु कहिड़े शहर कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़े शहर खां फोन कई हुजे बाबा सर जाम सर पावर हाउस खां जाम सोरो पावर हाउस खां पंहिंजो नालड़ो ॿुधाईंदा हुजो सर अलिशा अरिशबा बलोच कीअं हुजो बाबा ठीकु हुजो हलो बाबा कीअं हेलो हुजो कीअं हुजो ठीकु हुजो जी जी सर असां ठीकु आहियूं तव्हां ॿुधायो ठीकु आहियो अॼु ठीकु आहे बिल्कुलु ठीकु लॻा पिया हुजो तव्हां ॿुधाईंदा हुजो सभु ठीकु लॻा पिया हुजो जी जी असां बि ठीकु आहियूं अॼु तव्हां ठीकु आहियो अॼु तव्हां हिकु दफ़ो वरी हिकु ड्रामो कयो असांखे ॾाढो शौक़ु आहे हा ड्रामो कंदी हुजे ड्रामो त हुजे न जेको कंदा हुजूं वधी इहो ऑनलाइन कॉल आहे इहो तव्हांजो सुठो आहे भोले भोले न न हाणे ड्रामो ज़रूर कंदा हुजो असल लठ मुंहिंजे हथ में हुजे रामण खे डुकाईंदी हुजां हा त मूंखे बि चांस ॾिजो मूंखे बि ॾाढो शौक़ु आहे तव्हां सां गॾु ड्रामो करण जो बस हिकिड़ो घर में ड्रामो हुजे वरी तव्हां बि ईंदा हुजो त पोइ को ड्रामो पोइ लागी थो थींदो हुजे पोइ मायुनि जो कम ई ड्रामो करण आहे ॿियो छा आहे न दी हा सही इहा ॻाल्हि दिलि सां लॻी हुजे ॿियो तव्हां ठीकु आहियो अदी असां तव्हां ठीकु आहियो हा असां जी ठीकु लॻा पिया हुजूं तव्हांजे घर भाती सभु ठीकु हुजनि बसि अॼु दुआ खपे को गानो तव्हां पंहिंजे आवाज़ में को गुनगुनायो तव्हां ॿुधाईंदा हुजो न पंहिंजे आवाज़ में को लाॾो को गीत बसि असां हाणे नथा ॿुधाए सघूं सुबुह सुबुह उथिया आहियूं खेरनि सां अॼु असां उथिया वरी हुजो कहिड़ो राति उथिया हुजो असां बि हाणे उथिया हुजूं वधी ऐं तव्हां हिते फरमाइश पूरी कंदा आहियो असांजी हा हा फरमाइश लाइ त बीठा हुजूं न अच्छा पोइ अमीना बेगम जेको सुठो गानो ॿुधायो हा वीआईपी ॿुधाईंदा हुजूं अदी जी जी अदी जी अदा जी जी हाणे जा त असांखे नचाए प्यारी हुजे न नेरन कराइजे भला घणी लाॾो ई ॿुधाईंदी हुजे
अदा तव्हां सां वरोचन जे घर अचो, खोड़ मानी, खोड़ दावतूं, खोड़ चांहियूं। वाह वाह, असल दिल वॾी करे सॼी हुजे असी। अजी अवांखे मालिक साईं गंज ॾींदो हुजे, खंडरू खीर खुशहाल हुजो, पर को लाॾड़ो ॿुधाए छॾींदियूं हुजो। जी जी अदा जी जी ज़रूर ज़रूर। सेरो, ड्रामो सेरो। करे त मूंखे ज़रूर इनवाइट करे। हा छा कंदी हुजे? ड्रामो ड्रामो अदी क्षमा ड्रामो करे त असांखे ज़रूर इनवाइट करे। ओ तुंहिंजी सिकती लॻी त जा थो मां मूंखे मेहण दे मजबूर। मुंहिंजा नंढा भाणेजा, मुंहिंजी भाणेजूं तव्हां सभिनि खे ॾाढो पसंदि कंदा आहिनि। पोइ नाला खणंदा हुजो। अरफात बलोच, जी जी फहद बलोच, हसनैन सूबो पोटो, अलिशा। इन्हनि सभिनी खे असांजे भाइटनि खे भाणेजनि खे सभिनी खे सलाम चवंदी अजन हुजे। भेनरुनि सभिनी खे सलाम। वालेकुम अस्सलाम, तव्हांखे बि सुबुह जो सलाम। वालेकुम सलाम। ॾाढो भलो लॻो हुजे अदी असां सां फोन कॉल ते भलो ॻाल्हायो हुजे ऐं माना ईअं सम्झ जहिड़ो घर जो भाती ॻाल्हाईंदो हुजे। ईअं ई ॻाल्हाइणु खपंदो हुजे। हा तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी हुजे, साल जितो जो ख़ुशि हुजो, सलामत हुजो। ईअं सुबुह सुबुह सां हिक ॿिए सां उथी सुहिणे नमूने हाल अहवाल वंडींदा हुजो त ॾाढो सुहिणो लॻंदो हुजे। सो हाणे वरी फरमाइश आई हुजे त जलाल चांडे जो कलाम ॾेखारींदा हुजो त सभु असां जीअं अधी अचो हाणे निंड मां उथिया हुजूं त सभिनी जी भला अखि खुलंदी हुजे त पोइ जलाल चांडे जो कलाम हुजे। तव्हां चांहि जो कोप पीतो हुजे। सो जलाल चांडे जो कलाम हुजे, उन खां पोइ वरी ख़बरूं हुजनि। ख़बरूं बि लाज़मी हुजनि। पहिरें जलाल चांडे साहिब जो कलाम हुजे, हुन खां पोइ ख़बरूं हुजनि, उन खां पोइ वरी वापसि ईंदा हुजूं त असां ॿिन्हिनि जूं ख़बरूं लोटो मूंखे आणे ॾे, मुंहिंजो मूंखे आणे ॾे, ओलण डोलण वञाए सास को कयाए, मुंहिंजे खीर पीअण जो लोटो आयो आयो मोब मिलण जो। सोनीअ संदुलीअ वेहुड़े, सोनीअ संदुलीअ वेहुड़े, डंदण ॼाए त गुलाब जोड़ी लोटो, लोटो मूंखे फोन कॉल हुजे। हेलो सलाम वालेकुम सलाम हुजे दा। मेहराब जोड़े जो खलड़े मां छा हाल हुजे दा? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿार हुजनि। रामूरा छा कयो रे? बिल्कुलु ईअं हुजे, ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजो, चङा भला हुजो। अहमद मुगल जो कलाम ॿुधा मूंखे अॼु साॻियो। ज़रूरु ॿुधाईंदा हुजे, वॾी महिरबानी हुजे। सभिनीनि लख खे थोरा सलाम ॾींदा सभिनी खे हुजो। सलाम। ऐं ईंदे चवनी आओ, विंदे चवनी वेह, ईंदे चवनी आओ, विंदे चवनी वेह, छॾे सारो ॾे अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे चवंदा हुजो, अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हाणे माई सोनीअ संदुलीअ त केरु वेंदो, हाणे काठ जी संदुली बि कोन ठाराए सघंदा हुजूं, अहिड़ी गर्मी हुजे। चबो ईअं हुजे, हो लाॾो हुजे। हेलो सलाम सर। वालेकुम सलाम। सलाम। अबा फ़कीर हुजां, अञा साहब काथे? खैर असां ख़ुशि आहियो, शाहनवाज़ शर पियो ॻाल्हाए, फिर कश्मीर खां मनसेरा खां सर असांजो सोडल फ़कीर गानो ॿुधायो। हा सर, ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदा हुजो, अव्हांखे वॾी महिरबानी हुजे, लख थोरा अव्हां शामिल थिया हुजो। फोन कॉल कई हुजे, वॾी महिरबानी हुजे। सो अॼु सभिनीनि कश्मीर खे खां सलाम दोस्त ॾींदा हुजो, कुर्ब मोहबतूं अव्हां सभिनीनि जूं। सो ई हुन वक़्तु सोन बड़ो हुजे, हाणे त सोन त वञे सीह जे कननि में वेही रहियो हुजे। जेको हुजे हे जेको हुजे, सोननि जूं धूरियूं ईअं खट जे पावन में पयूं हुजनि, ॾिसंदी हुजे। नंढड़ा बालकड़ा हे गिची में पाए घुमनि फिरनि वरी अचनि, माना परवाही न हुजे। वॾड़ा त ॿकिरियुनि खे ॿधियो घुमाईंदा हुजनि। सोनारा हा हलो हेलो रामू सलाम। वालेकुम सलाम हुजे दा। केरु कहिड़े शहर खां? रामू ख़ुशि आहे त बोलो। अबा ख़ैर ख़ैर लॻो पियो हुजे, केरु कहिड़े शहर खां? वाह अच्छा, हमारो शहर से गुलजार खलील मानो ॻाल्हायां। रामू छा हाल हुजे? ठीकु हुजो, चङा भला हुजो। अलाह जो शुक्र है करम है। रामू असांखे जलाल चांदी जो कलाम को ॿुधाइजो। जलाल हाणे त ॿुधायो हुजे। ज़रूरु अव्हां ॾिसंदा हुजो इन कलाम खे, ऐं पोइ इन रंगनि में बि शामिल थींदा हुजो। अव्हां जूं मोहबतूं अव्हां शामिल थिया हुजो, फोन कॉल कई हुजे, सिक ऐं हुब सां लख थोरा। साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो।
वॾी महिरबानी हुजे लख थोरा सो इहो फरमाइशूं बि ज़रूरु पाण जलाल चांडे जा बि केतिरा कलाम हुजनि हा केतिरा ई हुजनि सॼी ऐं वरी उनजे चाहण वारा बि केतिरा ई हुजनि हा उहो हुजे सो ॻाल्हि हुजे त चोरी जी जी हाणे हा सो ॿुधंदो हुजे न सो अॻे ॿुधंदो बि कहिड़ो ॿोड़ो हुजां ॻाल्हि अॻे हे सोनारा जेके हुजनि हे सेट हे धूरियूं हे मुंडियूं हे लीलम इहे बालकड़नि खे ॾींदा हुजनि त वञ बा घर ॾेखारींदो हुजे हा हा न चोरी हुजे न चकारी हुजे न हे जेके हुजनि फोरू हुजनि ईमानदारी जो मन वखत हुजे सस्ताईअ जो दौर हुजे पर ईमानदारी वारी त छाजी सस्ताई बि तॾहिं हुजे जॾहिं ईमानदारी हुजे न हाणे हाणे न सस्ताई हुजे न ईमानदारी हुजे न सच्चाई हुजे पोइ हाणे मूंखे ॿुधाइण लॻो हुयो कागर जेको हुजे हुन में कासे वेड़े रखोनि त बि चोर अची पुॼंदा हुजनि हाणे सोनारो वरी अहिड़ी तार ॾेखारींदो हिन मां सोन ठहंदो हुजे हाणे वरी जेको हुजे उहा ॻाल्हि ई न रही हुजे न हाणे सोनारे वटि वेह त कंहिं ग़रीब खे ॾिसंदो हुजे चए बाबा तुंहिंजी ज़रूरत न हुजे सोन वठि जॻह न हुजे हा जॻह न हुजे जॻह ई न हुजे न को तुंहिंजो वरी हाल ई हुजे हाल ई हुजे सो न को इहा उनखे ख़बर न हुजे कि हिन बि रुपया जोड़िया हुजनि पंहिंजी न्याणीअ जे सोन जेवर वठण लाइ या पंहिंजे पुट लाइ इहो जोड़िया हुजनि भला इहा फुलड़ी को कननि जो को टपस भला एतिरो त हक़ ग़रीब माण्हू खे बि हुजे न हाणे त कूड़ काहिजी पियो हुजे चङो थियो अहिड़ो कूड़ बि चङो हुजे ख़बर हुजे न सोन अहिड़ो ऐं शुकुर कंदो हुजे इहो थियो हुजे जो ग़रीब गुरबे जो त मान थियो हुजे न अॻे चवंदा हुआ हिनखे सोन जो पाणी ॾियारियो हुजे छा हा हाणे उहो कमु हलंदो हुजे हाणे इहो बि न पुछंदा हुजनि हाणे जे सोन पायूं तॾहिं बि चवनि इहो कूड़ हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम नमस्ते हैदर भट्टी छा हाल हुजे अदा ठीकु हुजी चङो भलो अल्हम्दुलिल्लाह अदा तव्हां ख़ुशि हुजो सभु ख़ैर अदी अदा तव्हांजा कहिड़ा हाल हुजनि ख़ुशि हुजो न हा ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ख़ुशि हुजो चाकू हुजो बसि अॼु जो वांदा वांदा वेठा आहियूं बसि हाणे कणकियूं जो लाभाणी इंतज़ार में कणकियूं कुझु कुझु ॻाढ़ियूं थी वियूं आहिनि हाणे तुंहिंजे कणकुनि जो लाबारो अची वियो हुजे तयारी कंदो हा बाबा जो हिन थ्रेशर लॻे हाणे जे मुल्क ते थ्रेशर लॻी वियो हुजे भला हींअर तव्हां थ्रो कंदा हुजो या न बिल्कुलु अदी बिल्कुलु बिल्कुलु जी त बुख ई न हुजे थ्रेसन लॻी वियो हुजे हा थ्रेशर लॻी विया हुजनि जो राणी जे मुल्क ते थ्रेशर लॻा हुजनि यार अञा त चवंदा हुजनि कणक ईअं बीठी हुजे अञा कची हुजे अरे बाबा हे जेके आगाटियूं हुजनि न उहे थी वियूं हुजनि तोखे कहिड़ी ख़बर हुजे इहो सिद्धार्थपुर इहो टंडो आजमेर ही सभु थी वियूं हुजनि लॻा हुजनि अञा कचियूं बाहिनि खे कचियूं आहिनि सो हा ज़रूरु 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 सभिनी खे सलाम ॾींदो हुजे वॾी महिरबानी हुजे लाबारो बि शुरू कंदा हेल वरी जेको हुजे न इहो पार त हुजे न त पोइ वरी ख़बर हुजे अदा हेल माण्हू इहे छकणा बि न ॾींदा हुजे हाणे न हे हर वारे रगो चवंदो हुजे हाज़ुर हाज़ुर बसि हाज़ुर ई त बुख न हुजे असां बसि हे रुगो ज़माने खे ॿुधाए त हाणे लाबारो ईंदो हुजे हाणे कणक काहे बि हुजे हाणे बसर लहंदा हुजनि हाणे ॿोरियुनि में भरींदा हुजूं बसि इहो हिन जो कमाल हुजे ॿुधाए असांखे असां कहिड़ो हिते जेको हुजे दुकान खोलो हुजे असां हिते कहिड़ी मंडी हुजे मिर्चूं मल जी हलो हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा सूबा जिला शिकापुर कोट हाजी प्यारो खान भयो खां जमादीर भयो छा हाल हुजे साईं भयो साहब ठीकु हुजो चङा भला हुजो अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे तव्हां ख़ुशि आहियो ॿिया ख़ैर सभु ख़ैर आहे तबियत सही आहे अदी ख़ुशि आहियां छा कयां ॿिया ख़ैर मज़े में सभु ख़ैर हुजे ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां कीअं हुजो अदा तव्हां ठीकु हुजो अल्लाह जी महिरबानी आहे शुक्र आहे सभु ख़ैर आहे तव्हांजो माशाअल्लाह प्रोग्राम ज़बरदस्त मज़ो आहे फर्स्ट क्लास तव्हां पाण सुठा हुजो न अदा तॾहिं त प्रोग्राम सुठो लॻे जी जी बिल्कुलु वॾी महिरबानी अबा शिकारपुर में वेही अॼु फोन कई हुजे पोइ एॾो वक़्तु किथे मसरूफ़ हुजो बसि अदा पंहिंजे ॿनी ॿारे कमकार धंधे रोज़गार सां पंहिंजे मसरूफ़ पिया हुजूं हाणे माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾिठोसीं ॿुधोसीं हाणे प्रोग्राम में शामिलु थियासीं वाह वाह ॿनी ॿारे जो कमु हलंदो हुजे पोइ मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते या फेसबुक ते बि ॿनीअ ते बि वेही ॾिसी सघंदो हुजे हा हा बिल्कुलु बिल्कुलु माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम फर्स्ट क्लास ज़बरदस्त भले अदा इहो ॿ टे बरनियूं आचार जूं तूं मोकिलींदो हुजे भाऊ खटाइण जूं हाज़ुर हाज़ुर अदी हाज़ुर बिल्कुलु बिल्कुलु तव्हां अदी आया हुयो होॾे हाला शहर में गुलाम रसूल ॾहर जे प्रोग्राम में मां हुते तव्हां सां मिलियो हुते तव्हांजो प्रोग्राम ॿुधो ॾिठो
हाय शाबाश वॾा यादगिरीअ जा ॾिसो त केतिरा सिंध जा माण्हू पक्का हुजनि वाह वाह सुहिणी ॻाल्हि कई हुजे वाह वाह सभिनी खे सलाम अदा वॾी महिरबानी हुजे लख मोहबतूं हुजनि अवाजूं हे त सिंध सॼी असांजी पंहिंजी हुजे पोइ असां केॾी महिल शिकारपुर बीठा हुजूं त केॾी महिल लाड़काणो बीठा हुजूं त केॾी महिल सेवण बीठा हुजूं त कॾहिं भिट धणीअ जी दरबार ते बीठा हुजूं हे त सॼी सिंध असांजी पंहिंजी हुजे न हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे ता केर कड़े सर का सही शेर 60 मेल का जफर मरी आदा 60 मेल खां जफर बादशाह हुजे ठीक हुजो सही खेर लगो पियो जो तव्हांजी दुआई हुजनि तव्हां ॿुधायो तव्हां खेर लॻो पियो सभु खेर लॻो पियो हुजे अदा तव्हां ठीक हुजो जी हाँ ठीक हुजो असां बि 60 मेल वारा सभु ठीक हुजनि ये 60 मेल वारा सभु तव्हांखे सलाह पवंदी वाह 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 इन पासे फसल कीअं हुजनि मौसम कीअं हुजे 60 मेल जी मौसम तमामु थधी हुजे साईं वाह 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 भली ॻाल्हि हुजे अॼु प्रोग्राम में शामिल थियो जी कीअं रंग लॻंदा हुजनि तमामु तमामु 8-9 महीननि खां पोइ तव्हांजो प्रोग्राम जेको शामिल थिया आहियूं तमामु ख़ुशी थी रही आहे प्रोग्राम में अची ऐं शाबाश 9 महीननि खां पोइ वरी प्रोग्राम ॾिठो हुजे हा कुझु मसला पिया हुजनि कुझु मुंहिंजो थोरो एक्सीडेंट थी पियो हुनजे करे हुन प्रोग्राम पोइ ॾिठो आहे मालक साईं करम कंदो हुजे इहो हर छंछर अचरदा हलंदो हुजे सुबुह जो 10 खां 12 ताईं सो दुनिया जा मसला बि ज़रूर हुजनि दुनिया जा वहिंवार बि ज़रूर हुजनि पर दिलि लॻी बि ज़रूर हुजे हिक ॿिए सां राब्ते में हुजणु खपंदो हुजे ख़बर पवंदी हुजे हाल अहिवाल जी वॾी महिरबानी हुजे अदा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवां मिड़नी जा कुर्ब मोहबतूं हा सो लख थोरा ॼणा अवां साल जितो जो ख़ुशि हुजो सलामत हुजो सो हाणे सवेल अधीअ फोन कई हुजे त अमीरा बेगम जो को असांखे लाॾो ॿुधाईंदा हुजो हा हलो जी जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर खां भा जी अदा बशीर अहमद कोसो नगर पार कर अदा बशीर अहमद छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला अल्लाह जा एहसान तव्हां ॿुधायो ख़ुशि हो ख़ैर ज़ोर दुआ नंगर कीअं हुजे अवां कीअं हुजो मौसम कीअं हुजे फर्स्ट क्लास सुठो आहे नंगर मौसम हाणे सही थी वियो आहे रमो वाह 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 मोरनि जा टहुका हुजनि मौसम खे खयो बीठा हुजनि खयो बीठा हुजनि खयो बीठा हाणे मौसम अॻे भलो थी वियो आहे यार एॾा कल्ह इहो ख़बरुनि में ॾिसंदो हुजां को मेहरान टीवी ते ख़बरुनि में त इहो राति जो कोड़कियूं हयूं इहो जेको हुजनि हरण ऐं हरणियूं फासाईंदा हुजनि यार इहो एॾा इहो कीअं कंदा हुजनि जी छा कयो एॾा थर वारे पासे इहो कल्ह ॾिठो हुजे हरण कोड़कीअ में फासायो हुजनि यार ॾुख थियो हुजे हा इहो लॻो पियो आहे रामू इहो ज़ालिम माण्हू आहिनि कनि था इहो पोइ इंक्वायरी थी अञा ताईं क्लियर ख़बर कोई कोन्हे यार इहो माना कल्ह सच पुछो त ख़बरुनि में ॾिठो हुजे त पोइ मूं चयो यार हरण असां चऊं त हिते सिंध में हरणियूं ऐं हरण ईअं टिलंदा हुजनि जी आहिनि पर इहो आहिनि अहिड़ा को चंद माण्हू जेको आहिनि इहो कनि था शिकार बकाए पकड़ में अचनि था पोइ वरी उहो आज़ादु थियो वञनि था बसि पोइ इहे जेके वाइल्ड ऐं लाइफ वारा इहे हर मां पोइ ॻाल्हाए किथे हुजनि जो इहे हरण जी हा छा चऊं हाणे तव्हांखे सॼी ख़बर आहे बसि असांखे कहिड़ी ख़बर इहे हर मां हुते हुजनि त इन्हनि ते बाबा नज़र रखण खपंदो हुजे न अदा न अदी लॻा पिया आहिनि इंशाल्लाह कुझु अहिड़ा चंद माण्हू आहिनि घणा त को कोन्हे पर चंद माण्हू आहिनि उहो कनि था पर चंद माण्हू यार हाणे ॾिसंदा सपोर्ट आहे न उन्हनि जी बसि पोइ चवंदा हुजूं कॾहिं मोर हुजे न मोर खे असां ॾिसी न सघंदा हुजूं बीमारीअ में हरण खे असां ईअं न ॾिसी सघंदा हुजूं जेका बि आहे जीवत हुजे या सिंध जे ॿेलनि जी सिंध जे इलाइक़नि जी सूंहं हुजे यार इहा साईं बिल्कुलु इहा त सूंहं न पंहिंजी ख़ासि करे सिंध जी नंगर जी सूंहं असीं ॻाल्हि पोइ हिते कीअं ॻणाईंदा हुजूं त असां वटि मोर बि हुजनि तितर बि हुजनि हरण बि हुजनि मोर डेलो इहे पखी पखण गेरा सभु हुजनि तॾहिं इहे असां नालो ई न हुजे गूगल जाम हो अॻु में गूगल बि ख़तमु थी वियो तक़रीबन जबल में तव्हां ॾिसंदा इहो काफ़ी वण जेको सभु ख़तमु थी वियो हा ॾिसंदा हुजो पोइ थर में बि ॾिसो त ईअं हुजे ॾुकार हुजे न वण न टिणो थींदो हुजे जीवत पोइ कीअं जीअंदी हुजे जी हा बसि रमो आहिनि इहो माण्हू पर मसाला हींअर उहो सिस्टम कोन्हे बाक़ी हरण जी इहो ॻाल्हि हले पई असीं ख़बर हूंदी ॿुधो हुयोसीं नंगर खां तक ओभर साइड ते कुझु इलाइक़ा आहिनि जानवर रहनि था इहो ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे बचड़ा ठीकु हुजनि
हाँ बिल्कुलु ख़ुशि थियो तव्हां भांजो तव्हां बिल्कुलु ख़ुशि वाह, वाह, वाह। असांखे कलाम ॿुधाइजो जामल मुगल जी आवाज़ ज़रूर ज़रूर हाज़िर ॿुधाईंदो हाज़िर ज़रूर ॿुधाईंदा हुजो सभिनीनि खे सलाम वॾी ॾींदा महिरबानी। हुजो सो हाणे अमीरा बेगम जे पहिरियां जेको हुजे सो लाडूड़ अधीअ लाइ हलाईंदा हुजूं जाम सोरे खां अधीअ फोन कई हुजे अतीअ जे लाइ इहो। सो ॾाज अमीरा बेगम ॾाज कीअं ॻणाईंदी हुजे माईअ पंहिंजे वक़्त में वाह जो लाॾा ॻाया हुजनि वाह जो जेको हुजे हाणे बि ख़ुशियुनि वरी खे ॻाया हुजनि हाणे बि भला बि इहे ॻाईंदी के हुजे। शर्टूं ईंदियूं हुजनि उन जूं हा पर हाणे बि हे भला ॻाईंदी हुजे अलाए कहिड़ा कहिड़ा लाॾा हुजनि हो वेचारी वञी हुन जान पहुती हुजे हाणे हिन जेका पहिरें जा उहे हाणे कढंदा हुजनि अकुल हुजे तो के बि न चवंदी हुजे ॻाईंदी हुजे ओड़े पिया हुजनि हाणे जेको हम ॿुधो हुजे ओ। इहो लोॾो ॾी लोॾो ॾे वो, मुंहिंजे ॿार खे लोॾो अरे ॾियो न न इहो न हुजे इहो ॿियो अहिड़ो भलो हुजे अदा ॾहरकी वारा वेठो हुजे सही चयो हुजे अदा सही चयो हुजे ॾहरकी वारा छा चयो हुजे उने हा सो हाणे काकीअ हुयो सही चयो हुजे की वारो असलो तो जो असलो सोट मां साथ हुजे अञा सही चयो हुजे जहिड़ो हो तहिड़ो तूं हल बसि पोइ अब असां जहिड़ा बि हुजऊं पर अवां इहो लाॾो ॾिसंदा हुजो त वॻो चाचे ॾिनो हुजेसि मामे ॾिनो हुजेसि रामण ॾिनो हुजेसि राजुल ॾिनो हुजेसि ॾिनो हुजे इहो ॾिसंदा हुजो ॾाज वारो उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचरियूं हाणे तूं ईंदी हुजी को चांहि जो प्यालो चाढ़ींदी हुजी हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू ए तूं काॾे वई हुजी पोयां ईंदे ईंदे केॾांहुं तूं इहो सिरण वांगी सिरकी वई हुजी चाहे ठाहींदी हुजे चाहे तरसंदो हुजे पोइ मां हेॾे तुंहिंजो नालो खणो हुजे त तूं हाज़ुर थींदी हुज न हिते हाज़ुर थींदी या करो असली स्कूल हुजे हिते हाणे मूंखे असले ते पटी पाइणी हुजे सो हेॾे सभिनि खां मूं चयो रामू त पहुचांदी हुजे त राजुल बि अची चुकी हुजे सो अव्हां सभिनि खे हिकु दफ़ो रमण मुंहिंजो मोरिया सभिनी खां ज़ोरिया भेट कयो त बि कंदासीं भले भले भेट कयो त बि रामण मुंहिंजो मोरिया सभिनी खां ज़ोरिया भेट कयो त बि कंदासीं भले भले भेट कयो त बि इहे लाॾा ॻाए त तोखे मुंहिंजे मथे में हणियो हुजे न हा 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 अच्छा ये लाॾनि ते मथे में लगी हुई ॿियो वरी लाॾा ॻाए त मुंहिंजा लाॾा एॾा तो खवणिया हुजनि न ॿियो न। हे कैद थी वियो हुजे ॿियो हलो 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 भाउ केरु कहिड़े शहर खां दादरे मोरी खां कहिड़े शहर खां दादरे मोरी खां दादरे खां हा ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे नालो छा हुजे नालो सोआ सूंहं हुजे हा चाचा तव्हां हा। ठीकु आहियो चाचा हा बाबा मां ठीकु हुजां सूंहं ठीकु हुजे हा अदी ठीकु आहे हा अदी बि ठीकु अम्मी हुजे भी ठीक हुजे बाबा ठीक हुजे भेणू ॿाहिरि सभु ठीक हुजनि हा अदी सभु ठीकु आहिनि हा सभिनी सुम्ह खां भला सवाइ पढ़ंदी हुजे हा सुम्ह पढ़ंदी हुजे हा अदी आउं पढ़ंदी आहियां हा कहिड़े क्लास कहिड़े दर्जे में पढ़ंदी हुजे 6 में 6 में हा हा को भेत ॿुधाईंदी हुजे भला तव्हां असांखे गाना ॿुधायो मनताल मोलाई थी हा, अरे ठीकु तूं हुजे। असां त ॿुधाईंदा हुजे पर तूं भेत त ॿुधाईंदी हुजे न हाणे असां बैत कोन था ॿुधायूं तव्हां गाना ॿुधायो असांजी हा ठीकु हुजे वॾी महिरबानी ज़रूरु हाय भेत न ॿुधायो हुजे वरी हाणे ममताज़ मोलाई बसि पोइ ॿुधाईंदा तूं वांगी हुजे घर जे रुॻो ॻाल्हियुनि में सॼो ॾींहुं वेठी हुजे त पोइ भेत बंदि त त करियां माण्हू खे ॿार खे माना हाज़िर दिमाग़ रहण खपंदो हुजे अॼु जे ॿार रुॻो हाणे मिसाल तौर मां तोखां हींअर पुछंदी हुजां भेत हा ठीकु हुजे हा त माना तुंहिंजो दिमाग़ हाज़िर रहण हाणे खपंदो मुंहिंजो दिमाग़ हिते हुजे ई न त पोइ हाज़ुर कीअं थींदो हुजे हिते न हुजे तुंहिंजो हा मिसाल तौर हींअर मिसाल तौर मूं चयो हुजे हाणे तोखां मां हिकिड़ो फर्ज़ कंदो हुजे फर्ज़ वरी जो छा जो भेत पुछां बे तूं पुछ तूं कड़ी मुंहिंजी मास्तरियाणी हुजे हाणे फर्ज़ कर मां हुजां मास्तरियाणी हा हल माना ईअं थोरी देर लाइ छो गुरबत पजी आई हुजे गुरबत मास्तरियाणी जी में कहिड़ी ॻाल्हि
हुजे हिन में पोइ मास्तरियाणियुनि में गुरबत पइजी वई अरे हुजे त। मास्तरियाणी माण्हू खे कंहिंखे बि थियणु खपंदो हुजे हा। तो बि थी सघंदो हुजे इन में गुरबत जी कहिड़ी ॻाल्हि हुजे तूं जहिड़े करण में मास्तरियाणी हुजी बसि जहिड़े करण जो हुनजी बि माण्हू खे ट्रेनिंग वठणु खपंदी हुजे हा बाक़ी तोखे इहो रखिबो हुजे त स्कूल में सेखारींदी हुजे त घरनि में जहिड़ा कीअं थींदा हुजनि मूं ॿुधायो पोइ ॿार अहिड़ा ई वेही कचनि हा हूं हा ईअं त न हुजे जवाब ईअं त न हुजे पोइ? हाणे तोखां मां बेस ते पुछंदी हुजां रामण तव्हां पंहिंजो हा इहो छा हाणे सी हुजे मां स्कूल आयो हुजे हाणे वरी पोइ मां बि त ईअं करां न भला हल 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 पंहिंजो हुजे ॿोकी ॿधंदो हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वञो हाफ़िज़ छा हाल हुजे दा ठीकु हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि अल्हम्दुलिल्लाह रामण अवां जूं दुआऊं अवां ख़ुशि आहियो अवां जी टीम ख़ुशि आहे अदी राधा ख़ुशि आहे सभु ख़ैरु लॻो पियो हुजे अवां ठीकु हुजो चङा भला हुजो घर जा भाती सभु ठीकु हुजनि आदा ठीकु हुजे जी जी बिल्कुलु आदार आहे सभु ख़ुशि आहिनि सलाम चवनि पिया तव्हांखे वालेकुम सलाम हुजे न हाल न हवाल काथे सफ़ा गुमनाम लॻो पियो हुजे फ़क़ीर बसि ॿुधंदा त आहियूं प्रोग्राम पोइ कॾहिं कॾहिं जे काल ईंदी आहे त शायदि प्रोग्राम माना ब्रेक ते हूंदो आहे असांजी काल लॻंदी आहे कॾहिं वरी काल मिली वेंदी आहे लाइव त ॾाढी ख़ुशी बि थींदी आहे ॿियो त ख़ैरु हुजे न तबियत सही हुजे तमामु बहितरीनु तमामु बहितरीनु वाह वाह सखीअ जी मौसम कीअं हुजे सखी जी मौसम इलाइक़े जी सखीअ जी कुझु ॾींहं पहिरियां त मौसम सफ़ा सीउ न हो ऐं कल्ह टियों ॾींहं खां वठी जो सीउ में इज़ाफ़ो थी वियो आहे राति खां तमामु सुठी थधि आहे कंहिं महिल ॾींहं जो गर्मी राति जो थधि पोइ हिन जे करे जुकाम तव्हां बुखार जुड़ाली खंघि मौसम बि आहे हिन वक़्तु बि केॾी महिल जुड़ा केॾी महिल सिज आहे हा ईअं थींदो हुजे ज़रूरु थियारो ईंदो हुजे त बि इहो पंहिंजो खंघि खुड़को ॾेखारींदो हुजे बसि हाफ़िज़ पींदो हुजे त बि खंघि खुड़को ॾेखारींदो हुजे हाफ़िज़ ठीकु हुजे सम्झो सभु ठीकु हुजे बसि अवां मिठा प्री प्यारा ख़ुशियुनि जो आबादुनि जो अहिड़ा प्रोग्राम कंदा रहो तव्हां जहिड़नि प्रोग्रामनि में असां एंटरटेनमेंट ॾाढो थींदा आहियूं सुठा गीत ॿुधाईंदा आहियो ऐं तव्हांजे जेके हिन में जेको प्रोग्राम में मोहबत तमामु घणी हूंदी आहे जेको जहिड़ो कंदा आहियो हिन में मोहबत समायल हूंदी आहे हाय जहिड़े में बि मोहबत हुजे तव्हांजे जहिड़े में बि मैसेज मिलंदो आहे हा असांजे इहो ई त मज़ो हुजे न त जहिड़े में मोहबत हुजे तॾहिं ख़बर पवंदी हुजे त मोहबत छो कीअं त थींदी कुझु हुजे देरि लाइ तव्हांजो जहिड़ो हूंदो आहे पोइ वरी साॻा खीर खंडु हूंदा आहे साॻिया खीर खंड पर असां वटि वरी समाज में जहिड़ो थींदो हुजे त 50 साल लॻी वेंदा हुजनि कंहिंजा 11 जवान हेॾे विया ॿ के ज़ख़्मी थिया हुजनि के वेड़ा वीरान थी विया हुजनि हाणे अहिड़े जहिड़े खे छा कंदा जहिड़ो हिन असल में छा आहे त दिलि हुजे नंढड़े ॿार वांगुरु त घड़ी पर जहिड़ो कंदा आहिनि वरी साॻा खीर खंडु हूंदा आहिनि पाण में उन्हनि जो जेको जहिड़े वारी ॻाल्हि ई न हूंदी आहे यादगिरो न हूंदो आहे दिलि साफ़ कंदा आहिनि उन्हनि जेको पाण में घड़ी खण लाइ पाण में विढ़ंदा आहिनि साॻा हिकु हूंदा आहिनि त वॾनि खे बि ईअं करणु घुरिजे त घड़ी खण लाइ जेकॾहिं थिए बि त माना उहा दरगुज़र कर दरगुज़र असल ॻाल्हि हुजे जहिड़े जो दरगुज़र बि ईंदो हुजे जहिड़े में दरगुज़र करण ॾांहुं बि ईंदो हुजे बिल्कुलु सभिनी खे सलाम अदा खे सलाम कंदो हुजे कुर्ब मोहबत सदैव सलामत हूंदो वरी महिरबानी लख थोरा सो असां वटि वरी दरगुज़र केॾां हुजे चवंदा जिन हिकिड़ो सेर ॿियो सवा सेर टियों वरी 2.5 सेर चौथों वरी चए 5 सेर त पोइ वरी जेको हुजे मोहबतनि में खाल पवंदो हुजे न नफ़रतूं जेके हुजनि पोइ काहे पंहिंजी हुजनि पोइ दुश्मनूं पोइ पंहिंजा न रहंदा हुजनि पंहिंजा पंहिंजनि में पोइ पंहिंजा न रहंदा पोइ त हुजनि मज़ो ई न हुजे न रमण अॻे त चवंदा हुजनि बा पंहिंजा जेके हुजनि पोइ बि छांव में रखंदा हुजनि अॻे त वरी ईअं हुजे कि रगो माना चवंदा हुजनि कि बाबा ही असांजे अबे जो को पग मट हुजे यार उन बि ज़मीनूं लिखी हिक ॿिए खे ॾेई छॾी न मोहबत इहा हुजे हलो अस्सलाम वालेकुम चाचा रामू वालेकुम सलाम काकी ख़ुशि चाक चङी भली हा तव्हां ठीकु आहियो अधी राधा बिल्कुलु ख़ैर केरु कहिड़े शहर खां बाबा कंडो जानमोद गांव में ॿी वारी छोकिरी संगार बलोच सिलाई वारी यादि करो तव्हां अजरक मोकिली काॾे असां वटि ठाहे ॾियूं हल एतिरनि ॾींहंनि खां पोइ अॼु यादगिरी आई हुजे अव्हांखे भई ईअं न त भाउ खे जेको नेरनि कराए छॾी हुजेव है न हा हिते इहो यादि हाणे छा पचायो हुजेव
अॼु त असां दाल पचाई। अॼु वरी दाल पचाए पोइ असांखे फोन कॉल कई हुजे। अदी दाल मुंहिंजे साग जी मौसम हाणे ख़तम थी वई अथई किसाणो सूर्य वॾो थी वियो। मां जेको हूंदो सो वरी हाणे चवंदा दाल मुंहिंजी पसंदि जी हुजे अदी दाल खे वरी थूम जो दाग ॾींदी हुजे। हा हा हाँ ऐं थोरो मिर्च वरी हल्को रखंदी हुजेसि। न कारा मिर्च अदी कारा ऐं मिर्च जीरे जो दाग ॾींदी हुजेसि वाह त पाणी थींदो हुजे मुंहिंजो। सो यो दाल बि खाइण खपजे अहिड़े दौर में जेको हुजे दाल हुजे सो हींअर ॾिसो त दाल वरी हींअर कुकड़ खां बि महांगी हुजे वरी तूं ॻाल्हि कढो हुजे। न कुकड़ खां दाल भली हुजे अहिड़े कुकड़ खां ऐं त दाल ताक़त वारी हुजे। हा हा सो भाॼियूं ऐं दाल या भली हुजे पोइ दाल बि भली हुजे त ज़ाल बि भली हुजे जे दाल बि कसी हुजे ज़ाल बि कसी हुजे त हिक वरी ज़ाल कसी हुजे वरी अची ज़ाल ते आयो हुजे कि ज़ाल बि कसी हुजे दाल बि कसी हुजे पोइ बाक़ी छा मुड़ुस बाक़ी हिते भलो हुजे। मूं ॻाल्हि कई हुजे त दाल सुठी हुजे ज़ाल बि सुठी हुजे चवंदो हुजे पोइ दाल कसी हुजे ऐं ज़ाल बि कसी हुजे त पोइ फ़क़ीर जो छा थींदो हुजे। फ़क़ीर पोइ रब पीअंदो हुजे। फ़क़ीर वरी रब पीअंदो हुजे सो हाणे एसि ताईं भला रब छो पीअंदा हुजूं एसि ताईं असां वरी कोई अधु गजे इन दाल जो इंतज़ारु कंदा हुजूं तेसि ताईं कलाम ॾिसंदा हुजूं अधे बि फरमाइश कई हुजे ऐं कश्मीर मां बि अधे फरमाइश कई हुजे त अहमद मुगल जे आवाज़ में ॿुधाईंदा हुजो को कलाम सो मुंहिंजे अंगण ते आया ॾींहं ख़ुशीअ जा आया सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं। सोनिया संजोलिया वेहड़े सोनिया संजोलिया वेहड़े मूं चाणे सोनी त वेहंदो हुजे न तो जे वेहण लाइ वरी मना को मां हाणे मजूर कराईंदी हुजां तो अलाए जेको तोखे वेहारींदो हुजे। हा ईअं बि हुजे अलाए लॻे त मूंखे ईअं न मूं वरी चयो त विहाणा काथे जन तूं बेड़ी सदोरी हुजी घरान में विहाणा खणे हिते रखंदी हुजे वेहाणो रखंदी हुजां हिते को हा छॾींदी हुजेसि हा छॾींदी वरी छा हुजे त विहाणा वेहाणो हिते रखंदी हुजां का फुरड़ी थी हुजेसि विहाणा रखंदी संतुलन त ॾुखंदो हुजे ओ हीअं टेक ॾेई विहंदो हुजां टेक ॾेई तॾहिं त चवंदो हुजां त जनानी बि सदोरी हुजे बाक़ी हाणे तो जहिड़ी जे जनानी लॻी कम भाणे हुन ते पहुतो हुजे मूंखे टेक ॾियो हा हा मूंखे पासो ॾियो हा हा मूंखे कुर्सी ॾियो कम हो हुजे न तूं मूंखे विहाणा ॾींदी हुजी हा हितां चार तरफ़ विहाणो रखां मथां नंढड़ो किरी न पवंदो हुजे माना कम जी ॻाल्हि चवंदा हुजे उन खां पोइ 100 ॻाल्हियूं हीअं आयो हुजी करे हीअं वरी सोचियो हुजे उथी बीठो हुजे तॾहिं वरी मूं बि चयो हुजे न अलाए छा हुजे ख़ैर त हुजे न खैर हुजे ईअं वरी छा ख़ैर हुजे हा माण्हू खे हमेशा ख़ैर घुरजंदो हुजे हा पोइ खैर हुजे बसि हाणे तो पाणी न कयो हुजे न बसि ओ अदा ॾहरकी वारा हिन जो ॾोह न हुजे हिन जो ॾोह न हुजे वारो असल मूंसां रांदि गॾु खेॾियो हुजे हा न रांदि छा गॾु मूंसां रांदि खेॾियो हुजे इहो न पोइ हाणे तॾहिं त तूं चवंदी हुजे ॻाल्हि हिकिड़ी करां की विहाणा खणी ईंदी हुजे वरी हो विहाणा छो खणी ईंदी हुजां मां तूं हिते निंड कंदो हुजे पोइ फोन कॉल हुजे हलो 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 बा केरु कड़े शहर खां था अवा उनेरे लाल खां हुसैन वरिया बचल वरिया ॻोठां अदा छा हाल हुजे अदा ॻोठ वारा ख़ुशि हुजी चङो भलो हुजे उॾेरो लाल ठीकु हुजे हा भाउ शुक्र आहे ख़ैर हो तयारु तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर अदी ख़ुशि आहे चाक हा उहा बि चाक हुजे कीअं हुजो अदा चाक चङा भला हा शुक्र अदी यादि ई कोन था करियो फोन कयो 2 टे जॻह लॻई न हे यादि त हाणे फोन मिलाई हुजे यादि कयो हुजे कहिड़ो अदा असले तूं बि अॻे 10 दफ़ा अॼु ई फोन कई हुजे अहिड़ो पको थी वियो हुजे हाणे न साईं वांधि काई कान्हे ॿियो ख़्याल पिया ख़ुशि ठाहियो कलाम प्रोग्राम सफ़ा सुठो आहे न पोइ वांधि काई न हुजे को हाणे तूं बि वॾो को कारोबार करीं छा बाबा वांधि ई कोन्हे माण्हू ई कोन छॾी न छो ओयो वरी सॻो बॻो कंदो नज़र बदर जो वठियो वञणु केॾीमहिल किथे रोंबो करां कहिड़ो अहिड़ो कहिड़ो कमु करी सॼो ॾींहुं माण्हू तुंहिंजा हथ ई न छॾींदा हूंदा
बसि भई साईं मिड़ई दुआ जो सॻो वॻो कंदो या न। हाई शाबाश ईअं चवंदो हुजे माना पोइ माण्हू हथ ई न कढंदा हुजनि। हा बाबा केॾी महिल किथे कम वारे माण्हू मां त माण्हू हथ न कढंदो हुजे न। कमल फ़क़ीर किथे त कमल किथे कमल किथे फ़क़ीर। हा ख़ैर भाई शुक्र आहे सहुरे न। अॼु मिड़े फ़क़ीर मिड़े घर अची आसास कयो हुजे। बाबा अॼु तुंहिंजो यादगिरी चैनल 10 खां वठी 12 ताईं हलंदो प्रोग्राम। हाओ पोइ इहो माना फ़क़ीर वेठो हुजे टीवी जे अॻियां 12 ताईं त रामायण ऐं राधो लॻे ॾिसंदो हुजां। हा हा मुंहिंजो अॼु कमुकार ओभर कोन हुयुसि मुंहिंजो अॼु रामायण राधो खे ॾिसंदुसि। हाई शाबाश वाह वाह फ़क़ीर वाह वाह ॻाल्हि असली सुहिणी कई हुजे मुंडीअ ते टिक। हा अॼु कमकार सभु छॾियमि तव्हांजे करे। वाह 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 सभिनी खे सलाम चवंदो हुजी। कुर्ब हुजनि आवाज़ मोहबतूं हुजनि आवाज़ूं। मोहबतूं ये मोहबतूं फ़क़ीर हुजे कहिड़ो दागो पीणो धागे फिणे वारो हुजे। हा हा मां चो तो फ़क़ीर बतन है त जेको हुजे वञे हे यकदम है औरते परते वियो हुजे सा के राधन को धागो कराईंदो हुजा न। जॾहिं तूं अनारी कम होजे धागा पीणा कराए या त काशे पढ़ाए पंहिंजे हथनि सां खाराईंदम इन सुणे खे मञाईंदम मञाईंदम। हाणे छा मञाइण हुजे धागे फिणे खां सवाइ अचे मथे में लॻी हुजे हाणे धागा फिणा वरी कहिड़ा माण्हू ने कम में ॿिया हुजनि असां इहो जेको हाणे फोन कई हुजे किथे वेठो हुजे इहो फ़क़ीर वेठो हुजे उॾेरे लाल वारो कर पोइ हलंदा हुजूंसि। हलो हलो अबा केरु कहिड़े शहर खां था? अदा सिकंदर जाम सोरे वारा छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु गुज़रे कीअं पावर में पावर हुजे या इहो पावर असांजे कम जो न हुजे? पावर हाली कम जो न आहे बंदि लॻो पियो आहे। सो भला हिन को रंग रोग न थींदा हुजनि छा? हा बसि चवंदा बिजलीअ जी ज़रूरत कान्हे। बिजलीअ जी ज़रूरत न हुजे हा बसि पोइ वरी जॾहिं सरकार हुकुम कयो हलाइण लाइ तयारु आहियूं। असांजे हुकुम ते त लाइट मुर्गो वेंदी हुजे हली ॿियो वरी कढाईंदी ईंदी हा बेड़ा चमका ॾियारींदा हुकूमत जो हिकिड़ो थंभो नज़र न ईंदो हुजे वादा। हा बसि मां जी जी काल कई अथनि साईं इहो भलो कमु कयो हुजे अॼु फोन मिलाई हुजे हाल अहवाल वरितो हुजे। हा महिरबानी पर असांखे उस्ताद वही दलियो ज़मीन ॿुधायो। हा हा ज़रूरु 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 सभिनी खे सलाम ॾींदो हुजे सभिनी खे इहो मूंखे फ़क़ीर वारी ॻाल्हि देर सां रमण सम्झ में आई हुजे। फ़क़ीर घर में जो वेठो हुजे उॾेरे लाल खां कई हुजे पोइ हे जो फ़क़ीर घर में मां हुन खपा जो पैगाम ॿुधाईंदी हुजां पहिरें ॿुधाईंदो हुजे हुनखे मां चवंदी हुजां की भाउ ॾिसंदो हुजे मूंखे नज़र लॻी हुजे वो अदा ॾहरकी वारा अरे ॾहरकी वारा न ओदा उॾेरे लाल वारा फ़क़ीर मूंखे नज़र लॻी हुजे हुकुम जो ॾिसंदो हुजे हुनखे मूं तोखे झलो हुजे त तूं ॻाल्हि न ॿुधी हुजे या तुंहिंजी ॻाल्हि खे रोक न मूंखे लॻी हुजे नज़र सही ॿुधाईंदी हुजे। हा अदा इहो मुंहिंजी नज़र जो ॾिसंदो हुजे कुझु अखियुनि खां धुंधराट लॻो पियो हुजे तबियत में चकाई न हुजे सही ॻाल्हि कंदी हुजे उमिरि हुजे मुंहिंजी तबियत सही न हुजे अदा उमिरि जो चक्कर हुजे हिनखे ख़बर न पवंदी हुजे तूं मुंहिंजी ॻाल्हि खे मनाए ते गुड़ करे छॾियो हुजे फ़क़ीर ॾहरकी वारो भलो हुजे उनखे तुंहिंजी इलाज जी ख़बर सही ॻाल्हि हुजे चलो मां पाण चवंदी हुजां को फ़क़ीर मिलंदो हुजे जंहिंखां का मां पंहिंजी नज़र डाट करे ॾेखारींदी हुजे डाट करे मां वई हुजां दवा असर न कंदी जे अदा उॾेरे लाला वारा फ़क़ीर मूंखे धागो पीणो कंदो हुजे एॾे को ॾिसंदो हुजे मुंहिंजो उपकार कंदो हुजे को नज़र लाहींदो हुजे हा नज़र तूं पाण त सुबुह सां खणी कुझु छो न ॿुधायो हुजे त मां इहो हिते जो हिते हिनखे ॿुधाईंदी हुजां न तूं हिते जो बीठी हुजे मूं ॻाल्हायो फ़क़ीर त मां वरी सम्झो न हुजे फ़क़ीर त तूं बि हुजी न पोइ फ़क़ीर खे सुञाणे वेंदो इन जे करे न त मूंसां पाण मसलो लॻो पियो जडड़ी वरी छाजी जडड़ी हुजां नूर जो चयो हुजे घटि थी हुजे इहे न हुजे पाण चयो हुजे तबियत में पाण चई नूर घटि थी हुजे अरे घटि न
थोरो ज़ोर सां हणंदी हुजे या त नूर सही थींदो हुजे या घटि न थियो हुजे, नज़र लॻी हुजे, अखूं बि तहिड़ियूं हुजनि न, हा अखूं बि तहिड़ियूं हुजनि, नज़र लॻी वई हुजे, अखियूं पोइ हाणे ॾिसंदियूं न हुजनि छो न ॾिसंदियूं हुजनि, हे हथ हलाईंदो हुजां कोन ॾिसंदियूं इहे हुजनि बि न हुजे, पोइ चाकाई महसूस न थींदी। हलो सो हाणे भला प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॼी वियो हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं, ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे नवां रंग नयूं ॻाल्हियूं खणी रामो इरादा सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनीनि जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा सो हुजो। माण्हू जी कॾहिं बि कंहिंजी तबियत ख़राब थींदी हुजे त पोइ ज़रूरु जेको हुजे डॉक्टर सां राब्तो करणु ज़रूरी हुजे, सुठा डॉक्टर हुजनि, माण्हू वहम में गुमान में सुस्तीअ में न रहंदो हुजे जो अॼु खां पोइ सुभाणे वधीक भरणो पवंदो हुजे पाण खे। इन करे सेहतमंद ज़िंदगी सिहतमंद मुआसिरो असांजे लाइ जेको हुजे सुहिणो हुजे ऐं असां पंहिंजे ख़ुशगवार घर माहौल वारनि जे में लाइ, पंहिंजे बचड़नि जे लाइ, पंहिंजनि वॾड़नि जे लाइ जेको हुजे इहो बहितर हुजे। हा सो जेको अव्हां जा वॾड़ा बि हुजनि उन्हनि जी ज़िंदगीअ खे बि ईअं सेहतमंद रखंदा हुजो, उन्हनि सां उन्हनि खे कचहरियूं सुठा खिलण खाधा ॻाल्हाइण खाराईंदा हुजो, उन्हनि जी सिहत जो ख्यालु कंदा हुजो, उन्हनि जी ख़िदमत ज़रूर कंदा हुजो। ऐं जेके बालक हुजनि उन्हनि जे तालीम जो ख्यालु कंदा हुजो, हा, उन्हनि जे उन्हनि तरबियत जे जो खाधे खुराक जो बि ख्यालु कंदा हुजो, उन्हनि जो ज़हन ताक़तवर हुजे, उन्हनि जी सिहत जेका हुजे भली हुजे त उहे अॻियां तालीम बि भली करे सघंदा हुजनि। हा सो उन्हनि सां तालीम सां गॾोगॾु सुहिणी उन्हनि जी तरबियत बि कंदा हुजो। हीउ वक़्तु जेको ईंदड़ वक़्तु हुजे उन में इहो ई कमु ईंदो हुजे, तालीम ऐं तरबियत हुनर लाज़िमी हुजे, हुनर बि ज़रूरु हुजनि ऐं उन सां गॾोगॾु जेके असांजी भेनर हुजनि ॿाराड़ी में जिते जिते हुजनि त उहे ज़रूरु न्याणियुनि खे पंहिंजनि खे तालीम ॿाहिरि भेनरूं ज़रूरु ॾियारींदा हुजनि। इन सां असांजो मुस्तक़बिल जेको हुजे सेहतमंद थींदो हुजे, असांजो मुआसिरो सेहतमंद थींदो हुजे, तालीम याफ़्ता थींदो हुजे, तॾहिं असां बीमारियुनि बड़ियुनि मां जॾहिं मुआसिरो असांजो साफ़ सुथरो हुजे असांजूं जिंदगियूं पोइ वञी के भलियूं थींदियूं। सो हाणे वेंदे वेंदे वरी हिकिड़ो सुहिणो कलाम हुजे जी अदे फरमाइश कई हुजे, वहीद अलीअ जो आवाज़ हुजे, सो असां हाल दिल जो अवां सां पचारियो, अवां जी मर्ज़ी जियारियो या मारियो, ओ असां हाल दिल जो सॾ में सॾ हुजे। राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजनि ऐं ही कलाम अवां सभिनि जे नाम तो हुजे। जाॾे पैर हुजे ताॾे खैर हुजे, हक़ मौजूद, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।